नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। आवां कंडियारो खबरनार कंडियारो मेरापुर मुगल मोहल्ला वार्ड नंबर 3 जे रवासी माज़दूर औरत मसमात शकूरा मलक पंहिंजी न्याणी शमाइला मलक सां गॾु पाक किताब मथे रखी कंडियारो कोर्ट अॻियां एहतिजाज कंदे दायो आहे त मेरापुर शहर जा कुझु बाअसर औबाश जवाबदार काशिफ आसिफ वकास यूसुफ पारां छोकिरियुनि सां नाजाइज़ लाॻापा न रखण करे हू असांजे घर में दाख़िल थी औरतुनि खे मारकुट करण ऐं खेनि वधीक नतीजा भोगण समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾियनि था। जंहिंजी अहिड़ी शिकायत मेरापुर पुलिस एसएसपी नौशरो फिरोज़ तारिक विलायत खे ॾिनी आहे, पर जवाबदार धुर बाअसर हुजण करे पुलिस कुझु बि करण लाइ तयारु न आहे। माज़ूर औरत शकूरा मलक रोईंदे ॿुधायो त हू हिकु बेवा औरत आहे जेका शहर मां पाठा मेड़े पंहिंजी न्याणियुनि जो पेट गुज़र कंदी आहे। जवाबदार न्याणियुनि खे तंग करण ऐं मुंहिंजे घर ते कब्ज़े करण लाइ राति जो रोज़ानो घर में दाख़िल थी तंग कनि था। हिननि आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीराबाद एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त असां न्याणियुनि जो इज़तूं बचाए मुलज़िम जवाबदार ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में कंहिं बि वक़्तु कंडियारो कोर्ट जे साम्हूं पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।